अॼु पाण सिंधू सभ्यता जे हवाले सां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। पंहिंजो मौज़ू सिंधू सभ्यता जो हिकु अहम माॻ, मुंहिंजे दड़े खां पोइ हिकु अहम माॻ हड़प्पा आहे। सिंधू सभ्यता जे शहरी तमदन जो ही अहम मर्कज़ ऐं सूबाई गादीअ वारो हंधु मौजूदह सूबे पंजाब जे ज़िले साहिवाल में अॼु वारे मौजूदह हड़प्पा ॻोठ जे भरिसां रावी नदीअ जे कप ते आहे। ही फिटल शहर मोहन जे दड़े खां बि अटकल 2 साल अॻु क़दीम आसारनि जे माहिरनि ॻोल्हे हथु कयो ऐं उन जी खोटराई कराई। हिन दड़े जी 2 भेरा खोटराई थी, पर नतीजो घणो हौसले अफ़ज़ा न निकितो। ही शहर सॼो पक्सरो ॿधल हो ऐं खेसि चौधारी कोट ॿधल हो। हड़प्पा जी खोटराई मां अनाज रखण जो गोदाम, मज़दूरनि जा क्वार्टर ऐं 2 क़ब्रस्तान लधा विया आहिनि। मज़दूरनि जा क्वार्टर रिथा सां ऐं कतार में ठहियल आहिनि। क्वार्टरनि जे कतारनि जे विच में रस्ता ऐं घरनि जे विच में घिटियूं आहिनि। मज़दूरनि जी बस्तीअ जे ओलह में कारखाननि जा निशान मिलिया आहिनि, जिते मज़दूरनि जे कम लाइ थला ठहियल आहिनि। थलनि जे विच ते उखरी या चुल्ह जा निशान आहिनि। उते शायदि अन्न छणियो या कुटियो वेंदो हूंदो, छो जो उतां सड़ियल कणिक ऐं जवनि जा दाणा बि हथ आया आहिनि। मज़दूरनि जे घरनि जी वेकर 56 फुट आहे। हर हिकु घर में 2 कमरा या हिकु कमरो ऐं अङण आहे। घरनि जा फर्श पकसरा आहिनि। घर 2 कतारनि में ठहियल आहिनि। उत्तर वारी कतार में 7 ऐं ॾखिण वारी कतार में 8 घरनि जा फिटल निशान मिलिया आहिनि। हड़प्पा जे क़दीम आसार मां मिलियल जायुनि मां अनाज जा गोदाम वॾी अहमियत लाइक़ु आहिनि। इहे गोदाम वॾा ऐं घणनि मक़सदनि वारा आहिनि। हर गोदाम 30 फुट डिघो ऐं 2 फुट वेकिरो आहे। गोदामनि जे विच में वॾा रस्ता आहिनि। गोदामनि जूं जायूं 4 फुट ऊचे थल्हे ते ठहियल आहिनि, जीअं बरसाति जो पाणी गोदामनि अंदरि दाख़िल थी गॾु थियल अनाज खे नुक़सानु पहुचाए न सघे। इहे भठा मथे ज़िक्र कयल मज़दूरनि जे क्वार्टरनि भरिसां मिलिया आहिनि। इहे भठा 3 खां 6 फुटनि ताईं डिघा आहिनि। भठनि मां मिलियल शहादतुनि जे बुनियाद ते माहिरनि इहो अंदाज़ो लॻायो आहे त हिननि भठनि में ट्रामूं या ॿिया धातु पघारे उन्हनि मां औज़ार ठाहिया वेंदा हूंदा। भठनि में कोयलो ऐं छेणा ॿारिया वेंदा हुआ ऐं उन्हनि में लोह जी नलीअ सां हवा फूके बाहि ॿारी वेंदी हुई। हड़प्पा जी शहरी रिथाबंदी मोहन जे दड़े सां मुशाबत रखंदड़ आहे। घरनि में वेकिरा ऐं साफ़ सुथरा घर सदन वेकिरा ऐं साफ़ सुथरा आहिनि, जिन जे विच में पधर ऐं चौधारी कमरा ठहियल आहिनि। हर घर में सनान जूं जायूं, रध पचाव जी कोठी ऐं सामान रखण लाइ अलॻि स्टोर रूम ठहियल आहिनि। घरनि जे विच में घिटियूं आहिनि, जिन में पाणीअ जे नेकाल जूं नालियूं ठहियल आहिनि। घरनि ऐं रस्तनि में पकियुनि सिरुनि जो फर्श ॿधल आहे। हितां मिलियल बाक़ियात में ठिकर जा थांव ऐं मुंहनि जे दड़े जहिड़ियूं मोहरूं लधी वयूं आहिनि। धातुअ जा थांव, हथियार, औज़ार ऐं ज़ेवर पिणु साॻिया मुंहनि जे दड़े मां मिलियल बाक़ियात जहिड़ा आहिनि। हड़प्पा मां पथर ऐं पकल मिटीअ जा बुत ऐं शिकलियूं पिणु मिलियूं आहिनि। सिंधू सभ्यता जे हिन अहम माॻ हड़प्पा जे रहवासियुनि जे गुज़र सफ़र जो वसीलो पोखीराही करणु ऐं माल चाढ़णु हुयो। हू चौपाए माल जो खीर, मखण ऐं गोश्त ग़िज़ा तौरु इस्तेमालु कंदा हुआ ऐं माल मां सुवारी जो पिणु कमु वठंदा हुआ। हितां कणिक, जव, खजूर ऐं कपह जा आसार मिलिया आहिनि, जंहिंमां ज़ाहिर थिए थो त हू इहे फ़सुल कंदा हुआ। हिन दड़े जी खोटराई मां क़ब्रस्तान पिणु लधो आहे।
हड़ापा जा रहवासी जनाज़े खे साड़ण बदिरां पूरींदा हुआ। हू जनाज़े सां गॾु आम इस्तेमाल जा थांव पिणु गॾु दफ़न कंदा हुआ, जंहिंमां ज़ाहिर थिए थो त संदन अक़ीदे मूजिबि मुअल माण्हूअ खे क़ब्र में इन्हनि शयुनि जी ज़रूरत पवंदी हूंदी। जनाज़े खे क़ब्र में उमाणण खां अॻु संवारियो ऐं सिंगारियो वेंदो हो। उनखे सिप, आज ऐं ट्रामे जा ज़ेवर पाराए पोइ दफ़न कयो वेंदो हुयो। महिरबानी दोस्तों।